नाज़रीन, पीपल्स पार्टी जी अॻुवाण ससी पलेजो अरिड़हीं तरमीम तहत सूबनि हवाले थियल वज़ारतूं वापसि वठण वारो इम्कानी फ़ैसिलो रद्द करे छॾियो। WTN सां ॻाल्हाईंदे ससी पलेजो चयो त जेकी शयूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि मां लॻे थो त अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जी कोशिश कई पई वञे, जंहिंखे बर्दाश्त न कंदासीं। मोहतरमा ससी पलेजो साहिबा, इहो ॿुधाइजो त 27वीं तरमीम जे हवाले सां इहा ॻाल्हि बि कई पई वञे त तालीम बि वफ़ाक़ हवाले कई वेंदी। जेकॾहिं तालीम वारो शोबो जेको आहे, तालीम वारी मिनिस्ट्री जेका आहे, इहा बि वफ़ाक़ हवाले थींदी त सिंध जो जेको हिकिड़ो पंहिंजो निसाब आहे उन ते कहिड़ा असर थी सघनि था, इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कहिड़ो मौक़िफ़ आहे? सेक्शंस में कहिड़े प्रोविजन्स में कहिड़ी शइ में कहिड़े डायलॉग्स में अच्छा पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं डिवॉल्व जेको जस्ट वापसि वठणु चाहिनि था जंहिंजी असीं मुखालफ़त कयूं था ऐं उनखे रद्द कयूं था ऐं आउं सम्झां थी पाकिस्तान पीपल्स पार्टी बि ही जेके एंटी सिंध ऐं ॿिया जेके नंढनि सूबनि जे ख़िलाफ़ तरमीमूं जिनजो रूह ई जेको आहे अरिड़हीं तरमीम जे रूह खे मारणु आहे जेको एक्शन ई चाहे NFC हुजे 163 में वापसि उनखे ख़तमु करणो हुजे या तालीम ऐं ॿिया सब्जेक्ट्स जेके डिवॉल्व सब्जेक्ट्स आहिनि त तालीम जो छो त मसौदो असां कोन ॾिठो आहे जेको प्रपोज्ड लॉ आहे अमेंडमेंट्स आहिनि उहे शेयर थियो असांजे चेयरमैन ऐं पार्टी सां जेके वधीक माण्हुनि सां सीनियर सां या पार्टी जे ॿियनि जेको कमेटी सां थियणियूं आहिनि 6 तारीख़ ते जेकॾहिं असां मां त केरु नथो चई सघे त ड्राफ्ट ॾिठो अथऊं पर जेके ॻाल्हियूं चेयरमैन बिलावल साहिब साम्हूं आंदियूं आहिनि उन मूजिबि ही कुझु शयूं जंहिं मां तालीम जो अॼु ख़बर पई आहे त 18th अमेंडमेंट खे त इहे सही सुधी 18th अमेंडमेंट खे रोल बैक करण वारी ॻाल्हि आहे जेका आउं सम्झां थी जेका उनजी ख़ालिद आहे हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिव इहो कॉन्स्टिट्यूशनल पैकेज हो 18th अमेंडमेंट त तालीम बि उन्हनि 47 सब्जेक्ट्स मां जेके 40 सब्जेक्ट्स जेके वञणा हुआ उते सूबनि खे उनजे बावजूद डबल मिनिस्ट्रीज़ वफ़ाक़ अञा ताईं रखियो वेठो आहे हेल्थ हुजे एजुकेशन हुजे तव्हां ॾिठो हूंदो जेको फूड एंड रिसर्च जे हवाले सां उनमें ॾिसूं पाण इवन जेको आहे वर्कर्स बोर्ड जे हवाले सां रोज़ इशूज़ पाण ॾिसंदा पियूं लेबर लॉज जे हवाले सां ॾिसंदा पियूं त हिकिड़ो वॾो जहान आहे जेको अञा ताईं बि जेको आहे उहे कोन मोहतरमा ससी पलेजो साहिबा, अच्छा इहो ॿुधाइजो त अरिड़हीं तरमीम जेका आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह उन जो क्रेडिट वठंदी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वॾो किरदारु रहियो आहे अरिड़हीं तरमीम पास कराइण जे हवाले सां। त जेकॾहिं 27वीं तरमीम ते पाकिस्तान पीपल्स पार्टी राज़ी थिए थी त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जे लाइ राज़ी थी वेंदी? ॾिसो ड्राफ्ट त तव्हां ऐं मूं ॾिठो कोन अचे सां पर जेके शयूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ आर्टिकल्स आहिनि उन्हनि में अमेंडमेंट्स आहिनि पर हा जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया जीअं मसलन 18th अमेंडमेंट बिल्कुलु उनजो क्रेडिट पीपल्स पार्टी ॾांहुं वञे थो ऐं सभिनी खे विहारे यूनानिमसली हिकिड़ो तमामु कॉम्प्रिहेंसिव जीअं मूं चयो त हिकिड़ो लैंडमार्क पार्ट जो मानी तकली पैकेज हो कॉन्स्टिट्यूशनल इलाही शयुनि खे आइन मां जेको बंदि अमृत जो हो साफ़ करण जी कोशिशि कईसीं जेका कंकरेंट लिस्ट अॻु में एबॉलिश थियण हुई उनखे कुझु न कुझु जेको आहे अञा इलाही शयूं बहितर थी सघे थी जीअं मुंहिंजी कोशिशि की त ॿोली वारी शइ बि उनमें अची वञे पर बहरहाल 18th अमेंडमेंट में काफ़ी सब्जेक्ट्स जेके डिवॉल्व थिया आहिनि उन्हनि में वॾी महिनत कई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो विजन ॾिनो आहे त उहो कीअं चाहींदी जेकॾहिं NFC जो त ख़ासि करे इलाही ख़तरनाक हिकिड़ी शइ आहे जंहिंजी पहिरियों इजराई जेको आहे मल्टीपल फार्मूले जे तहत इजरा जेको कयो वियो ऐं हाणे विच में 2015 खां पोइ त नओं NFC आयो ई कोन्हे हाणे यारहें NFC लाइ जेको आहे उहो कमेटी ठाही वई आहे उनजा टर्म्स एंड कंडीशन रख आऊं त मूंखे त सम्झ में नथा अचनि पर हा पीपल्स पार्टी हिन ते कोन आऊं सम्झां थी कोन उनखे थियण बि न खपे रिजेक्ट करणु खपे NFC जे कटौती ते कटौती छा 163A खे ख़तमु करणु आहे मतिलबु हालांकि उनमें हिन वक़्तु ताईं इहो आहे त तव्हां वधाए सघो था वाधारो करे सघे त उनजो रिड्यूस या घटि नथा करे सघो ऐं हीअ त मुर्गो ई 163A खे ख़तमु करण जी ॻाल्हि आहे त इहा पीपल्स पार्टी आऊं नथी सम्झां त इहा जेको आहे उहा आऊं या रबानी कोन चवंदासीं पर पूरी पीपल्स पार्टी हिनखे रद्द कंदी छो त सिंध में वसीलनि जो हूंदे ई गुरबत आहे इलाही इशूज़ आहिनि माली वसीलनि में ऐं कुदरती वसीलनि में असांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे असांखे पाणी में बि कटौती थिए थी असांजी ॿियनि शयुनि में अफ़गानी बि असांजे मथे में आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं त चाहियूं था त रेवेन्यू जो जेको ज़रो पुरज़ो पहिरीं त उहो पीपल्स पार्टी हुन में शामिल कयो रुगो पहिरीं आबादी जे 50 खे वधीक हिसो मिलंदो हो असीं त छो त मल्टीपल क्राइटेरिया हुजे हुन में ॿियनि शयुनि जो बि हुजे को ज़मानो हो जॾहिं 80% सूबनि खे मिलंदो हो ऐं 20 पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ आस्ते आस्ते तव्हां ॾिठो सूबनि खे त सफ़ा भुॻड़े मुझ हाणे
थींदी त मुंहिंजे ख़्याल में 18 अमेंडमेंट जी जेको आहे सब्जेक्ट्स खे डिवॉल्व करण जी ॻाल्हि हुजे हुनजी मुखालफ़त करणु खपे पीपल्स पार्टी खे कंदी ऐं सम्झा थी ज़रूरु कंदी। अच्छा, आख़िर में मोहतरमा शशि पलेजो साहिबा इहो ॿुधाइजो त कुझु कॉन्फ्रेंस पार्टियुनि पारां बि इहो चयो वियो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाइण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी 27वीं तरमीम जी हिमायत कंदी। छा अव्हां इन शर्त ते इन कंडीशन ते 27वीं तरमीम जी हिमायत करे सघो था? सो एनएफसी आहे या 18 अमेंडमेंट खे रोल बैक त पीपल्स पार्टी कोन थियण ॾींदी। बाक़ी 6 तारीख़ ते सीसी जो जेको आहे इजलास रखियो वियो आहे छो त हिन 27वीं तरमीम में 243 जहिड़ियूं अमेंडमेंट्स ॿियूं बि आहिनि। इलाही हवालनि सां तव्हां मूं जहिड़ा माण्हू सम्झंदा त फंडामेंटल राइट्स या ओवरऑल पाकिस्तान जे उन हवाले सां जमहूरी हवाले सां शयूं जेके इहे हेठि मथे थी वेंदियूं तंहिंजे करे उन ते त डिबेट थी सघे थी ऐं उन में पार्टी पंहिंजो हिकिड़ो रखी सघे थी मौक़िफ़। पर जेसि ताईं 18 अमेंडमेंट एनएफसी इहे शयूं आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आउं चाहींदसि ऐं आउं सम्झां थी त पीपल्स पार्टी उनखे रिजेक्ट कंदी ऐं उन में को वज़ीर थियण वारी ॻाल्हि या सवाल नथो अचे। वॾी महिरबानी मोहतरमा शशि पलेजो साहिबा WTN सां ॻाल्हाइण लाइ।